हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम। जैसा कि आज हमारी सवारी है जबल की सैर, माउंटेन्स एंजॉयमेंट एट माउंटेन्स, वन डे विथ संदीप बॉयज एट माउंटेन्स हिल्स। जैसा कि आप ये नज़ारा देख सकते हैं, हम माउंटेन्स की तरफ जाते हुए जहाँ पर हमारी दावत की हुई है कुछ लोगों ने, हम उनसे गुफ्तगू करेंगे और आपको भी अच्छे अच्छे नज़ारे व्यूज़ दिखाएंगे। हमें उम्मीद है कि आपको हमारी पुरानी वीडियोस की तरह ये वीडियो भी पसंद आएगी। शुक्रिया, हमारे साथ रहिएगा। और ये आप देख सकते हैं ग्रीन ग्रास, जो होते हैं ना पालतू जानवर, घरेलू जानवर, वो लोग यहाँ पर लाते हैं। उनको यहाँ से अच्छी ग्रास मिलती है जो कि उनके लिए काम आती है। और जस्ट लाइक बारिश के सीज़न में वो यहाँ पर आते हैं, जहाँ पर बारिश के सीज़न में बहुत अच्छी ग्रास उगती है, जिसके साथ यहाँ पर मशरूम भी होती है। जस्ट लाइक जिसे हम सिंधी में कहते हैं खुम्बी, मशरूम भी होती है, मुर्गे भी होते हैं और बहुत चीज़ें होती हैं। जैसा कि यह आप माल भी देख सकते हैं, मैं आपको जूम करके दिखाने की कोशिश करता हूँ। ये खड़ा हुआ है माल, ये इस साइड पे भी है, जैसे कि मेरा भाई फसल गया अभी। और ये आदमी भी खड़े हुए हैं जो उनके चराने वाले हैं। सकते हैं हम अपनी मंजिल की तरफ पहुँच चुके हैं, जहाँ पर ये गोइए जस्ट लाइक गाँव बनी हुई है। उसका हम मृत भी पीते हैं और उसका गोश्त भी खाते हैं। और ये हम अपनी मंजिल की तरफ आ चुके हैं। अभी आगे जो होगा हम बताएंगे आपको। हमारे अपने भाई सिंधी बॉयज के मेंबर को, राजब को इन्वाइट करूँगा, वो आपसे कुछ गुफ्तगू करेगा। गुफ्तगू। अस्सलाम वालेकुम गाइस। जीअं त तव्हीं ॾिसो पिया, हींअर असीं जेको सो मकली जे जबल ते मौजूदु आहियूं। कोशिशि कंदासीं हिते जेतिरियूं शयूं हूंदियूं, शयूं ॾिसण में त कोन थियूं अचनि, बाक़ी जबल आहे जेको घटि ॾिठो हूंदो, घटि माण्हुनि उहो जबल ॾिठो हूंदो त जेको सो हिन जबल ते छा आहे, आख़िर जबल ते छा हूंदो आहे ऐं मींहं जी मौसम में उहे छा कंदा आहिनि। त मींहं जे मौसम में जेको आहे सो अमीं ॾिसी पिया सघो त ॻोठनि जा जेका माण्हू हूंदा आहिनि, ॾिसी सघो था ॻोठनि जा माण्हू जेका आहिनि सो परे खां ईंदा आहिनि, जिते उन जा ॻोठ हूंदा आहिनि। मींहं में जेको आहे सो उन जा ॻोठ ॿुॾी वेंदा आहिनि या पाणी अची वेंदो आहे, त उहो पंहिंजो माल जेको हूंदो आहे सो खणी करे आवाज़ कोन ईंदो आहे। सही आहे। अस्सलाम वालेकुम गाइस। जीअं त तव्हीं ॾिसो पिया, हींअर असीं जबल ते मौजूदु आहियूं। असां गॾु इमरान अली अरबानी जेको असांखां बिल्कुलु नाराज़ थी वियो आहे, ऐं छाजे करे नाराज़ थी वियो उहा वजह तव्हांखे ॿुधाईंदासीं। छाकाणि त कल्ह जेको सो ॾहों मुहर्रम हो ऐं असीं पंहिंजी वीडियो जेको आहे सो अपलोड कोन करे सघियासीं, ऐं अॼु तकड़ में असीं जेको जबल ते निकिरी वियासीं, तंहिंजे करे जेको इमरान नाराज़ पियो थिए त अवां व्लॉग आख़िर हू पंहिंजो चैलेंज जेको आहे सो अपलोड छो कोन कयो। इंशाल्लाह अवां उहो बि चैलेंज ॾिठो हूंदो, उहो मथे पइलो हूंदो। अगरि अवां न ॾिठो आहे त उन चैलेंज खे ॾिसो, मुंहिंजे भाउ खे जेको आहे सो व्यूज़ जजा ॾियो, लाइक ॾियो त हू नाराज़गी छॾे ऐं असां सां गॾु व्लॉग में शरीक थिए। असल ॻाल्हि जबल ते इहा अचण जी थी ख़ूबसूरती ॾिसो पिया, हींअर जेको जबल ते माण्हू छो ईंदा आहिनि, ईअं ॻोठ वग़ैरह ॿुॾी वेंदा आहिनि, तंहिंजे करे उहे पंहिंजो माल वग़ैरह जबलनि ते खणी ईंदा आहिनि। माल वग़ैरह बि ॾिसी, सॉरी ये माल कोन्हे, इहे असांजा दोस्त आहिनि। माल ॾेखारियां थो, हे माल वग़ैरह जेको आहे सो हुते खणी ईंदा आहिनि। ऐं ॿियो पंहिंजो व्लॉगर्स इमरान अली अरबानी, मज़र अली अरबानी ऐं रजब अली अरबानी, ऐं पाण अवां सां गॾु आहियां। इंशाल्लाह तव्हांखे अञा बि जॻहियूं घुमाईंदासीं। अॼु मौसम जेको आहे सो मींहं वारो लॻो पियो, तव्हीं ॾिसो इहो मौसम। ऐं इंशाल्लाह हिते जेको सो क्रिकेट जी तयारी थी रही आहे। क्रिकेट में ॾिसो पिया, असांजा प्लेयर जेका पुॼी आहिनि, कज़न वग़ैरह आहिनि, सो क्रिकेट जी तयारी कनि पिया, जॻह पिया ॻोल्हीनि, उन जॻह ते क्रिकेट कुॾंदासीं, तव्हांखे बि ॾेखारींदासीं। अस्सलाम वालेकुम। इहो आहे त पंहिंजो असीं जे जबल ते आहियूं, उहो मकली जे वेझो जेको जबल आहे, फैक्ट्री जे साइड ते उते जबल आहे। हाणे ॿाराड़ी जा जेका पंहिंजा जेका नंढे नंढे ॻोठनि जा जेका माण्हू आहिनि,
उहो तक़रीबन जॾहिं बरसातूं पवंदियूं आहिनि त उन ॻोठ में जीअं तव्हां रजब यारबानी ॿुधायो त पाणी जमा थी वेंदो आहे। ठीकु आहे, पोइ जेको चौपाई माल आहे, जेको गोयूं मेयूं वग़ैरह तव्हां ॾिसी रहिया आहियो, त पोइ जबल ते जॾहिं बरसाति पवंदी आहे त जबल ते गाहु मोरंदो आहे ऐं उहो गाहु खाइण लाइ करे खाराइण लाइ करे पंहिंजे माल खे हिते वठी ईंदा आहिनि। पोइ महीनो ॾेढ महीनो हिते रही पवंदा आहिनि। तव्हांखे असीं बिल्कुलु ॾेखारींदासीं गाहु मोरियो पियो, एतिरी ख़ूबसूरती ऐं क्रिकेट असीं कुॾंदासीं, हुनजो मज़ो वठंदासीं। ऐं अॼु जेको मौसम जा नज़ारा आहिनि सो त वाक़ई ॾिसण जहिड़ा आहिनि। हल्की बूंदाबांदी थी रही आहे आसमान में, ॾिसो पिया सुबुह खां वठी असां सिज न ॾिठो आहे। एतिरी ज़बरदस्त मौसम, एतिरो मज़ो पियो अचे असांखे, बाग़ ते घुमण में इलाही मज़ो पियो अचे। ऐं असीं तव्हांखे बि अहिड़ा नज़ारा अहिड़ा मौसमूं ॾेखारींदासीं। मुंहिंजी नाराज़गी त हक़ ते हुई न यार, मुंहिंजी नाराज़गी बाग़ ते हक़ ते हुई, छो त जॾहिं हिकिड़ी शइ महिनत करे ठाहियूं था उहो अपलोड कमु कोन था। मूंखे पंहिंजे लाइ कोन्हे, हिन लाइ कोन्हे, मूंखे तव्हां लाइ नाराज़गी थी थिए, छो त तव्हां इंतज़ारु कंदा आहियो असांजे व्लॉगनि जो, ऐं जॾहिं असांजे तरफ़ां लेट थी वेंदो आहे, असांजे तरफ़ां का बेपरवाही थी वेंदी आहे ऐं उहा शइ तव्हांखे उन टाइम ते न मिलंदी आहे त असांखे ॾुख थींदो आहे। तव्हां इंतज़ारु कंदा आहियो, इन लाइ करे असीं चऊं था त तव्हांखे शइ टाइम ते मिले। अब तव्हां हाणे ऐद करियो नी सां बाबा, असीं हथ ॿधी असांजे जेको व्लॉगर आहे इमरान अली न मूंसां न, तव्हां इहो ऐद करियो, हाणे टाइम ते शइ मिलंदी। असांखां वॾो आहे, असीं पूरी कोशिशि कंदा आहियूं त असांजो व्लॉग जेको आहे हमारे टाइम ते मिले, छाकाणि त बिकॉज ऑफ 10th मुहर्रम 10 मुहर्रम जी वजह सां असीं जेको सो व्लॉग अपलोड कोन करे सघियासीं। तमामु माज़रत, तव्हांखे बि ख़बर हूंदी असां छो कोन व्लॉग अपलोड कयो, छाकाणि त जेको सो इहो ॾींहुं जेको आहे सो 10 मुहर्रम जो हो, हुन ते का बि शइ वीडियो वग़ैरह म्यूज़िक वग़ैरह सो हलाइण जाइज़ कोन्हे, हमी पाण सम्झी था सघो। ऐं इनशाला हमी अञा बि व्लॉग ॾिसंदा असांजा। अॼु अव्हांखे जबल ते असीं क्रिकेट बि ॾेखारींदासीं त क्रिकेट जबल ते कीअं कुॾंदा आहिनि। त हाणे हिन खे पाण बहितर खां बहितर चीज़ूं ॾेखारींदासीं पंहिंजे दोस्तनि खे ऐं टाइम ते ॾेखारींदासीं। ठीकु आहे, हुन पासे घुमाए हिन खे ॾेखारींदा माल जेको आयो आहे सो ते। इहो तव्हां ॾिसो जेको माल वग़ैरह जेको जबल ते गाहु वग़ैरह खाईंदा आहिनि, ईंदा आहिनि। पार्क तव्हां ॾिसी रहिया आहियो, कुदरती पार्क, आर्टिफिशियल का बि कोन्हे, बरसातुनि में तयारु ठही आहे। ॾाढो मज़ो असांखे बि अची रहियो आहे हल्की बूंदाबांदी में। इहो न सम्झो त असीं ज़मीन ते पिया आहियूं, बाग़ ते जबल परियां ताईं हमें का बिल्डिंग नज़र कोन ईंदी, छाकाणि त बिल्डिंगूं जेकियूं आहिनि सो हेठि आहिनि, असीं हुन मथे जबल ते आहियूं ऐं परियां वञी अव्हांखे असीं बिल्डिंगूं कोन था ॾेखारे सघूं। हमी बिल्डिंगूं ॾिसी बोर थी पिया हूं था, तंहिंजे लाइ असीं अव्हांखे सावक ॾेखारणु ऐं हिते पहुचण लाइ असांजी हालत ॾिस राजा बि, हिते पहुचण लाइ पेर असांजा फेयर लवली लॻी आहिनि ऐं कपिड़नि ते बाक़ाइदे मेकअप जा छंजा लॻी आहिनि। ऐं मुंहिंजी हालत बि तव्हां ॾिसी सघो था, बिल्कुलु हीअ हालत थी वई असांजी, चपलिन जी पेरनि जी इहा हालत थी वई हिते पहुचण लाइ करे। पर हिते पहुचण खां पोइ ॾाढा बहितरीनु नज़ारा ऐं सिर्फ़ु पंधु हलण जा मज़ा ईंदो। बाबा क्रिकेट की तैयारी थी रही है, बिल्कुल असांजे भरपूर दोस्त क्रिकेट की तैयारी कर रहे हैं। आज आपका भाई क्रिकेट खेलने वाला है, इसकी राउंड जरूर देखना, खेल जरूर देखना।
गाइस हाणे ईअं थियो आहे जेको सो सीरीज़ असांजे भाउ खटी आया आहिनि। हाणे मसइलो इहो आहे त असां हीअ गेम जेकी सो कुझु चेंज कई आहे। हाणे असीं रनसन वारी गेम को था कुॾूं, हाणे असीं टेस्ट 20 LBW वारी था कुॾूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांजे मज़हर भाउ जो आहे इंस्टाग्राम ते अकाउंट आरबानी फोटोग्राफी, हुनखे फॉलो करियो। ऐं हिन सां गॾु मुंहिंजे भाउ जो आहे IAR बानी पोइट्री लिखंदो आहे, शाइर लिखंदो आहे, कोर्स लिखंदो आहे, हिनखे ज़रूरु फॉलो करियो ऐं हिन जो अकाउंट शूट आउट करे रखो त सभई ॿी जेके आहिनि हुनखे फॉलो। तव्हांखे बिल्कुलु हिन जी फोटोग्राफी वणंदी, मुंहिंजी शाइरी वणंदी, मुंहिंजी शाइरी में IAR बानी जो आई हैव नो हर्ट जो आहे, ठीकु आहे, उहो तव्हां फॉलो करिजा। आरबानी फोटोग्राफी फॉलो करे तव्हांखे बिल्कुलु वणंदा। ऐं असीं वरी नई गेम शुरू था करियूं, नई तव्हांजी झलकी ॾेखारींदासीं। नंबरिंग थी रही है, तव्हां ॾिसो पिया नंबर खजनि पिया। आऊं पहिरियों नंबर थी चुको आहियां। ज़बरदस्त इंजॉय थी रही है, मूंखे यकीन है तव्हांजी बि ज़बरदस्त इंजॉय थी रही हूंदी। इहो तव्हां नओं तरीक़ो ॾिसंदा हूंदा छुटण जो, नंबरिंग थियण जो क्रिकेट में। अकेलो माण्हू थी कुॾंदो, तव्हांखे असीं नई झलकियूं ॾेखारींदासीं, हाईलाइट्स ॾेखारींदासीं। जीअं त असां हाणे क्रिकेट ख़तमु कई, जंहिंमें असां सीरीज़ कटी, तंहिंखां पोइ हाणे असांजो मोड़ आहे चांहि जी तरफ़। चांहि जिते तयारु थींदी रिड जी खीर वारी, शीप्स मिल्क रिड जो खीर। तंहिंखां पोइ मानी जो ताम असांजो प्यारो भाउ मुर्तज़ा कंदो, अली अरबानी कंदो, जेको पाण मानी ठाहींदो। हिन सां गॾु बि पाण शरीक थींदासीं कीअं थो मानी ठाहे, छाकाणि त हीअ मानी ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे। असां 2 टे वारी खाधी आहे। हाणे मुंहिंजो भाउ तव्हांखे पर आऊं या मुर्तज़ा जो बट असीं सिर्फ़ु खाइण वारा आहियूं, पाण सिर्फ़ु खाइण वारा आहियूं। अचो त पाण खे ॾिसो कहिड़ी सूरत हाल आहे, चांहि था पियूं, चांहि जो बिल्कुलु असीं चांहि पीअंदासीं, तव्हांखे चौपाई माल बि ॾेखारींदासीं, गोरियूं मेयूं गाबा, ठीकु आहे, तव्हांखे ॾेखारींदासीं। किलोमीटर अची करे उहे पंहिंजी ब्यूटी ऑफ सिंध, जबल ते वसाईंदा, ब्यूटी ऑफ सिंध जबल जेकी ते आहे जान ते वसाईंदा। ही जेको आहे सो पाणीअ खां डिॼल आहे, तंहिंजे करे उॾामे पियो। मकली जबल में हिकिड़ो फसल थींदो आहे जेके जंहिं मुगा, ठीकु आहे, खुंबियूं, त हे असांजा तव्हांजे दोस्त करे ॾेखारियो पिया। हे बिल्कुलु पंहिंजी खोजनाई में लॻा पिया आहिनि।
मोगाई खुंबियूं ॻोल्हण जी कठिन थिया एतिरो परे असांखे निकिरी आया आहिनि ऐं तव्हां ॾिसी सघो था हू ज़ूम में हिकिड़ो मिंट करियां उहा तव्हांखे सुज़ुकी नज़र अचे पई वाइट कलर जो कुझु सन्हो वग़ैरह हितां असीं पंधु हिते आया आहियूं एतिरो परे सिर्फ़ु मुगाई खुंबियुनि जी तलाश में जे हुनजो ज़ाइको कुझु अज़ीम थींदो आहे ज़बरदस्त ज़ाइको थींदो आहे ऐं इहो सामे असांजी कैमरा कोन थी पहुची सघे पर हल्को तव्हांखे ॾेखारींदासीं हीअ मछली आहे ठीकु आहे ऐं हिन साइड खां अचूं था त हीअ जेकी आहे सीमेंट फैक्ट्री आहे हिन जे बिल्कुलु असीं विच में आहियूं हिन ई जबल ते आहियूं पंहिंजो हितां खां नज़र कैमरा में थो अचे पर क्लियर क्लियर असांखे हॉस्पिटल खां अॻियां जेका शहर आहिनि हुते हूंदी आहे हितां खां हल्का फुल्का नज़र अचनि उहा टॉप ऑफ माउंटेन ते बीठा आहियूं जबल ते असांखे इलाही मज़ो अची रहियो आहे असांखे यकीन आहे तव्हांखे जेतिरो मज़ो अची रहियो आहे गॾु विझी असां सां अञा त इलाही ॻाल्हियूं करण में तव्हां सां ऐं बिल्कुलु तव्हां भरपूर मज़ो वठंदा जबल ते खाना वग़ैरह ठाहींदा आहियूं मानियूं असीं कंदासीं ऐं मानियूं खाईंदासीं तंहिंखां पोइ कचारी कंदासीं ऐं चांहि वग़ैरह पीअंदासीं तव्हां बिल्कुलु गॾु हूंदासीं ऐं मस्ती टॉप जी हाण थियण वारी आहे हींअर त असीं आयासीं मौसम सुठी हुई त असां क्रिकेट जो मज़ो वठो जेको तव्हांखे वरछायो ऐं हाणे कुझु दोस्त असांखे हुते रेस्ट पिया कनि असीं आया आहियूं हुते मुगाई खुंबियुनि जी तलाश में हा असीं त तक़रीबन अधु किलोमीटर पंधु करे आया आहियूं असीं थोरो थकी पिया आहियूं वेठा आहियूं हाणे वरी वापसि वञूं था हाणे असीं जेको त हुते वेंदासीं रेस्ट कंदासीं चांहि पीअंदासीं तंहिंखां पोइ टॉप जी मस्ती करण वारा आहियूं असां सां गॾु विझिजा तव्हांखे मज़ो जाम ईंदो ईअं न मज़ा जीअं तव्हांखे असां पहिरीं बि यादि ॾियारियो हिते बि भाउ असांखे फ़ोटोग्राफी करण लाइ आयू आहे एतिरो पंधु करे एतिरो ख़र्चु करे असां सभिनी खे तक़रीबन स्पॉन्स इन भाउ ई कयूं आहे त जबल ते हलो मूंखे पंहिंजो फ़ोटोग्राफी करणी आहे तव्हांखे ऐं पेट्रोल जो ख़र्चो वग़ैरह सभु ॾियां थो मानी वानी खाराईंदुसि असां सां गॾिजी आयो आहे फ़ोटोग्राफी करणु आयो आहे नेचुरल फ़ोटोग्राफी कंदो आहे एतिरी ज़बरदस्त फ़ोटोग्राफी कंदो आहे तव्हां बिल्कुलु इंस्टाग्राम ते वञिजा ऐं आरबानी फ़ोटोग्राफी खे तव्हां सर्च करिजा ऐं तव्हां ॾिसिजा तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसिजा पोइ तव्हांखे मज़ो ईंदो ऐं पाण हिन जो फैन थी चुको आहियां ऐं मुंहिंजी फ़ोटोग्राफी खां वधीक हिन जेका शहर हूंदा आहिनि न मतिलबु दिलि सां टच थींदा आहिनि दिलि खे टच कंदा आहिनि हेडिंग आहे आई हैव नो हर्ट तव्हां पाण ॾिसी सघो था ऐं मतिलबु तव्हां फ़ोटोग्राफी मुंहिंजा जेका ॾिसंदा न उन ते कोट हिन जे शहर जो हूंदो आहे शहर हिन जो लिखंदो आहे कैप्शन हिन जो ॾींदो आहियां इन लाइ करे तव्हां मुंहिंजी आई डी अगरि सर्च कंदा त पहिरियों मां हिन ई शहर आई डी सर्च करियो IE अरबानी देन माई आई डी सर्च करियो मुंहिंजी आई डी तंहिंखां पोइ सर्च करियो छाकाणि त तव्हां हिन शहर पढ़ंदा उन मंझि वरी मुंहिंजा फ़ोटो ॾिसंदा न तव्हांखे मज़ो ईंदो ख़ाली शहर पढ़ंदा या ख़ाली फ़ोटो ॾिसंदा तव्हांखे अलॻि अलॻि मज़ो कोन ईंदो शहर पढ़ी तंहिंखां पोइ फ़ोटो ॾिसो IE अरबानी तंहिंखां पोइ अरबानी फ़ोटोग्राफी तंहिंखां पोइ असांजे प्यारे भाउ रजब अली अरबानी जी अकाउंट आहे इंस्टाग्राम ते रजब अली अरबानी ऐं रजब अली अरबानी जी वरी हिकिड़ी ॿी ख़ासि ॻाल्हि आहे त हिन जो आवाज़ु तमामु बहितरीनु आहे ऐं तव्हां अगरि रजब अली अरबानी जे इंस्टाग्राम ते वेंदा त तव्हां हिन जो आवाज़ु ॿुधंदा तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो ज़बरदस्त गीत ॻाईंदो आहे सिंधी में उर्दू में तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो हींअर ॿुधी रहियो आहे तयारी करे रहियो आहे ऐं असांखे चई त हिकिड़ी ख़ामोश जॻह ते हलूं था उते आऊं ॾिसो हीअ त टिकटॉक में ठाहे पर उहो हिकिड़ी जॻह ते वञी इहो गीत पाण ॻाए करे रिकॉर्ड करे उहो इंस्टाग्राम ते छॾण वारो आहे चंद ॾींहंनि में गॾु विझिजा असां सां असांजे ब्लॉग में तव्हांखे इलाही मज़ो ईंदो असां तव्हांखे ॿुधायो त असीं हिते मुगा पटण जी तलाश में आयासीं ऐं असीं सक्सेस वियासीं पर जजा न असांखे फ़क़ति थोरा मिलिया आहिनि असीं 5 ॼणा आहियूं असांखे सिर्फ़ु 5 मुगा ई मिलिया आहिनि उहो हूंदो आहे इहो जेके सिर्फ़ु थोरो वॉश करे डायरेक्ट खाइबो आहे न ज़ाइको तमामु बहितरीनु हूंदो आहे तमामु बहितरीनु ज़ाइको हूंदो आहे बाबा वॉश कयो आहे त कदा बाबा इहो हीअं खाइबो आहे डायरेक्ट खाइबो न ओहो ज़बरदस्त है यार। अस्सलामुअलैकुम गाइस, जैसा कि यहाँ पर खाने का बंदोबस्त हो चुका है, खाना तैयार हो रहा है और हमने चाय भी पी ली है, हमारी थकावट दूर कर ली है। अब हमारे कज़न लोग यहाँ पर बैठे हुए चिल कर रहे हैं, मस्ती कर रहे हैं। और यहाँ पे ये देखो आप, सिंधी हम यहाँ से मानी कहते हैं और ये हमारी रवायत है, जो भी मेहमान आता है उसकी मेहमान नवाजी में कोई कसर कोई कमी नहीं होती है और इसका टेस्ट स्वादिष्ट होता है।
मेरे मुंह में अभी भी पानी आ रहा है। आप देख सकते हैं कितनी लजीज है दिखने में ही, तो खाने में कितनी टेस्टी होगी। अच्छा, तो हम अपने कज़न के पास चलेंगे जो मस्ती कर रहे हैं। और ये स्टेलो वेलो VCP कौन सी गेम दादमा खेल रहे हैं। ट्रेन पे देखते हैं अब क्या होता है। ट्रेन पे देखते हैं इतने बड़े इतने 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 बड़े चीटिंग कर रहे हैं। अच्छा, One, two, three, four, five, six, seven, eight, nine. और ये अपने नो ये आखिर यार ये करते हैं तो तू टाइम पीरियड रखो यार, इतने तो नहीं लगी। जल्दी करा। नो देखा, अब हम कुछ देर के बाद आपसे कुछ बात करते हैं। अभी मैं भी खेलने वाला हूँ। गाइस नाइट थी हुई है, ऐसा डिनर भी तैयार थी हुई है। हाणे असी डिनर की तैयारी भी करियूं। इन पासे बताई डिनर की तैयारी भी थी। इन पासे असांजी वेहण जी जगह जिते असीं खाईंदासीं मानी। हाँ हलो, असांजे दोस्तनि जी बाग़ ते टंगनि में सूर पहुती। तव्हांखे ख़बर है त असां एतिरो वॉक कयो। सिंह पार्सल वा कुॾूं हिन में जेकी सज़ा तो ट्रथन डेल वारी गेम है। ट्रथन डेर जिते ईंदो हुनजी मर्ज़ी हू ट्रथ करे या डेर करे, तो जेको ट्रथ या डेर असीं तव्हांखे ॾेखारींदासीं पार्सिंग पार्सल में बा कुॾूं। मेहमान